किस्सो नंबर 43। ही ढगो मुंहिंजो आहे। वताए फ़क़ीर खे बनी आबत खेड़ाई करण लाइ ढगो खपंदो हो। सो ॻोठनि जा चकर हणंदो रहियो त को भलो ढगो मिले त वठां। आख़िर हिकिड़े ॻोठ मां 40 रुपयनि में ढगो ख़रीद कयईं ऐं पैसा कती लथे ॾियण जो वाइदो कयईं। पोइ ढगो काए ॻोठ ॾांहुं आयो। जेको माण्हू मिलियुसि तंहिं पुछियुसि त फ़क़ीर ढगो कंहिंजो आहे। जे चवे मुंहिंजो आहे त वरी पुछंदुसि घणे वरितो अथई, किथां वरितो अथई ऐं कंहिंखां वरितो अथई। अहिड़नि सवालनि जा जवाब ॾींदे वतायो अची खफ़े थियो। सो छा कयईं जो ॻोठ ॿाहिरां अची ढगो वण सां ॿधी पाण मथे वण ते चढ़ी रड़ियूं करण लॻो ऐं चवण लॻो ॻोठ वारा सभई सिगा सिगा अचो, न त वताए जो हाल कोन्हे। माण्हू रड़ियुनि ते डोड़ींदा आया। पुछियाऊंसि फ़क़ीर तोसां कहिड़ो वेदन आहे जो सॼो ॻोठ खणी गॾु कयो अथई। चयईं त ही ढगो जेको वण सां ॿधो पियो आहे सो मूं 40 रुपयनि में ख़रीद कयो आहे। मुंहिंजो ई आहे, चोरी जो कोन्हे, नकी ख़ुदा कारण मिलियो आहे। तव्हां सभिनी खे सुध थो ॾियां, जंहिंखे ख़बर न हुजे तंहिंखे ॿुधाए छॾिजो। ईअं चई वण तां लही ढगो काए हलियो वियो। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।